नाज़िम पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त थर में ॿारनि तां मौत टारो न कयो। मिठी जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बग़ैर 7 ॿार हयातियूं विञाए वेठा आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 46 थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त थर में ॿारनि तां मौत टारो न कयो आहे। मिठी जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बग़ैर 7 ॿार हयातियूं विञाए वेठा आहिनि। एक बार ॿिए नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे, थर में ॿारनि तां मौत टारो न कयो। मिठीअ जे सिविल अस्पताल में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बग़ैर 7 ॿार हयातियूं विञाए वेठा आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 46 थी वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं। थर में ॿारनि तां मौत टारो न कयो। मिठीअ जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बग़ैर 7 ॿार हयातियूं विञाए वेठा आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 46 थी वियो आहे। ॿुधाईंदा हलूं त थर में ॿारनि तां मौत टारो न कयो आहे। मिठी जी सिविल अस्पताल में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बग़ैर 7 ॿार हयातियूं विञाए वेठा आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 46 थी वियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे मिठी में आवाज़ टीवी जे रिपोर्टर एजाज़ बजीर सां। जी एजाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थरपारकर जिले में जेके मासूम ॿारनि तां मौत जो राकास आहे वो टरी न सघियो आहे। सिविल अस्पताल मिठी में वधीक 7 मासूम ॿार जेके आहिनि वो खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि वजह फौत थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधायो त ही हलंदड़ महीनो जेको हले पियो हाणे ख़तमु थियण वारो आहे। इन महीने में 46 मासूम ॿार जेके आहिनि वो फौत थी विया आहिनि ऐं हलंदड़ साल जे ही नए महीने ताईं 606 ॿार जेके आहिनि वो फौत थी विया आहिनि। वरी फौती ॿार जेके आहिनि उन्हनि में 1 साल जो फैज़ मोहम्मद वलतावेज़, 7 महीननि जी अमीना दी बोजो, जमील, अब्दुर्रहमान, हरीश, चेतन ऐं रोशन जा तारा चावल ॿार जेके आहिनि वो फौत थी विया आहिनि। पर सिविल अस्पताल मिठी में जेके बुनियादी तौर ते सहूलियतूं मजमूई तौर ते थरपारकर ज़िले जे ॾोराइनि इलाइक़नि में जेके सिहत जूं सहूलियतूं आहिनि उहे अणपूरियूं आहिनि, जंहिंखे रोज़ाना मासूम ॿार जेके ॾोराइनि इलाइक़नि मां मिठी सिविल अस्पताल पहुचनि था या वरी मिठी सिविल अस्पताल में जिनखे दाख़िल कयो वञे थो उहो उते टेस्टूं जेके आहिनि उनखे ॿाहिरां कराइणो पवनि थियूं। उनखां अलावा जेके दवाऊं आहिनि उहे बि उते प्राइवेट जेके मेडिकल स्टोर आहिनि उतां ख़रीद करणो पवनि थियूं। तंहिंजे करे बुनियादी तौर ते सहूलियतुनि जो फुक़दान जेको आहे उहो मौजूदु आहे। पर ज़िला इंतज़ामिया थरपारकर पर सिहत खानो थरपारकर अॻो निंड सुतल आहे। हिन मामले ते का बि तवजो ॾियण लाइ तयारु न आहे। तंहिंजे करे वधीक जेके 7 मासूम ॿार जेके आहिनि उहो अजल जो शिकार बणिजी विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां रोज़ाना मासूम ॿार जेके आहिनि उहे ज़िंदगियूं विञाईंदा रहनि था। पर इन मामले ते सिंध हुकूमत वञा ताईं ख़ामोश तमाशाई नज़र अचे थी। मक़ामी चूंडियल नुमाइंदा अस्पताल ते तवजो ॾियण बजाए या अस्पतालनि जा विज़िट करण बजाए कंहिं क़िस्म जी उहा माना ॿारनि खे बचाइण लाइ उन्हनि का बि ज़हमत न कई आहे ऐं वधीक 7 ॿार फौत थी विया आहिनि। जी ठीकु आहे एजाज़, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।